जेको बानो रब खे रब समझंदो वो कूड़ ॻाल्हाईंदो। जेको बानो रब खे रब समझंदो आहे वो पंहिंजे रब जे हर हुक्म जे मथां पंहिंजी जान कुर्बान कंदो आहे। अॼु वाइदो कयो त पंहिंजे रब खे रब समझंदासीं। बाबा जेको बच्चो अम्मा खे अम्मा ही न समझे, हालांकि अम्मा जी मोहब्बत केॾी आहे, पर जेको अम्मा खे अम्मा ही न समझे, अमर जे वस में ॿियो कोन हूंदो, पछाड़ी में पिटींदी त सही। अलाह कंदो टंग भॼंदई, अलाह कंदो कंधु भॼंदुई। ऐं मुसलमानो अल्लाह जो वास्तो अथव, अबे अम्मा जे पिटई पारां तंहिंखां बचो। अबे अमर जी पिटई पारां तो कतल ते गड़ो अथव। कॾहिं कॾहिं अबे अम्मा जी पिट जल्दी रहंदी आहे, कॾहिं देर सां लॻंदी ज़रूर अथव। तूं ऐं मां चाहियूं, हदीस में अचे तो बनी इसराइल में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, जुरैज जो न जो नालो आहे, पंहिंजे इबादत खाने में इबादत पियो करे। उनजी कुराड़ी अम्मा सॾु कयसि, पुट जुरैज। हिन दिल में चयो हाणे निमाज़ पूरी कयां या अम्मा खे जवाब ॾियां। वरी अमर सॾु कयसि, पुट जुरैज। हिन जवाब न ॾिनो। वरी टियों दफ़ो अम्मा सॾु कयसि, पुट जुरैज। हिन चयो हाणे छा कयां, निमाज़ पूरी कयां या अम्मा खे जवाब ॾियां। ऐं हिन वक़्तु बि इहो मसइलो अथव, जेकर पुट नफ़िली निमाज़ थो पढ़े, कुराड़ी अम्मा या अबो सॾु थो करे, नफ़िल खे भञो, अबे अम्मा खे जवाब ॾियो। एॾो अबे अम्मा जो हक़ अथव। अॼु असां टीवीअ ते वेठा आहियूं, रांदि ते वेठा आहियूं, ताश ते वेठा आहियूं, क्रिकेट जे मैदान में वॉलीबॉल पिया खेॾूं, अबो अम्मा सॾु पिया कनि त जवाब न पिया ॾियूं। फोट छा थियो था कुराड़ो, मग़ज़ ई खाई आओ। वाह मुसलमान। हदीस में अचे तो न कुराड़ी माई जी ज़ुबान मूं लफ़्ज़ निकिरी विया, अल्लाहुम्मा ला तुमितहु हत्ता यरा वुजूहन निसा। या अल्लाह, ही मुंहिंजो पुटु एॾो बुज़ुर्ग थी वियो अथई जो 3 दफ़ा मां सॾु कयो अथमि, मूंखे जवाब कोन थो ॾे। अम्मा जी आॾो बि पीरी पियो थो हला वई। या अल्लाह, तेसि ताईं न मारजां जेसि ताईं रंडिन जे मुंहुं न पवे। बस लफ़्ज़ निकिरी विया। ॿिए ॾींहं ते साॻो बुज़ुर्ग इबादत में बीठो हो, साॻे टाइम ते पाड़े में हिकिड़ी औरत आई, हुनजो हिकिड़े धनहार ऐं बकरार सां ग़लति ताल्लुक़ हो। उनखे ॿार ॼाओ, पोइ पंहिंजे दोस्त खे बचाइण जे लाइ चई, ॿार हिन जुरैज बुज़ुर्ग मां पैदा थियो अथव। मुरीद जीअं बीठा भॼंदा आया, अचण सां ई अचे पटकोला अथऊंसि, ॿधी वञी उन रंडीअ जे साम्हूं बीहारियऊंसि, हो अम्मा वारी पिट। हदीस में अचे तो पोइ उन जुरैज पंहिंजी अशद आंगुर उन नंढड़े ॿार जे दुन ते रखी करे चयो, पुट तूं ॿुधा त तूं कंहिंजो पुटु आं। उन नंढड़े ॿार बचपन में गवाही ॾिनी, मां फलाणे धनहार ऐं बकरार जो पुटु आं, मुंहिंजी अम्मा जो हुन सां ग़लति ताल्लुक़ हुयो, जीअं जुरैज जो अबो पाक अम्मा पाक, कीअं ही बि पाक अथव। पोइ रोए बि पियो, खिले बि पियो। माण्हुनि चयोसि, रो छाजे करे था, खिलो छा करे था? चई, यार रोआ इन जी करे थो जो लखनि जी इज़त लम्हे में वई हली। इज़त ठहंदी देर सां अथव, पर वेंदी जल्दी अथव। रब खां दुआ घुरंदा कयो, या अल्लाह, हीअ जेका इज़त ॾिनी अथई छल मरण घड़ी ताईं दाने क़ाइम रख। आख़िरत जे ॾींहुं बि रब असांखे रुसवाई खां बचा ॿिन्ही जहाननि जो इज़तूं नसीब फरमा। खिला हिन जे करे थो अम्मा एतिरी पिट हई त रंडीअ जे मुंहुं पवंदे। शुक्र थो कयां त ईमान त बचियो आहे, जेकर इन खां वधीक ख़तरनाक अम्मा पिट हणे हा त अम्मा जे पिट ई पारां तंहिंखां केरु बची सघे हा। शुक्र थियो ईमान त बचियो आहे। इन जे करे अल्लाह से फरमा, वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह। अबे अम्मा जी आॾो मौलवी थी करे न ईंदा कयो, या मौलवा आवाम जी आॾो रखो।
अबे अम्मा जी आॾो पीर ऐं बुज़ुर्ग थी करे बि न ईंदा कयो या पीरी पंहिंजे मुरीदनि जे आॾो रखो। अबे अम्मा जी आॾो उस्ताद थी करे बि न ईंदा कयो या उस्तादी शागिर्दनि जी आॾो हलायो। अबे अम्मा जी आॾो वॾेरा ज़मींदार थी करे बि न ईंदा कयो या ज़मींदारी वञी हारिन ऐं कुर्बिन जी आॾो हलायो। अबे अम्मा जी आॾो साहब ऐं ऑफिसर थी करे बि न ईंदा कयो या ऑफिसरी वञी मुलाज़िमनि ऐं पटे वालनि जे आॾो हलायो। क़ुरान तो फरमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमह। ओ मुसलमानो तव्हांजी अबे अम्मा जी आॾो हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। जीअं वण ते पखी वेठो हूंदो आहे शिकारी हुनखे तीर हणंदो आहे, पोइ जंहिं महिल पखी हेठि किरंदो आहे त हुनजो कंध बि झुकियल हूंदो आहे, पर बि झुकियल हूंदा आहिनि। अॼु शिकारी जे पेरनि में किरंदो आहे, ज़ुबान हाल सां चवंदो आहे यार हाणे मां तुंहिंजी मिल्कियत आहियां, कोई गबा गबा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे, पिंजरे में क़ैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, टके मुल्ह ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे, मां तुंहिंजी मिल्कियत आहियां। कुरान तो फमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमह। तव्हांजी बि अबे अम्मा जी आॾो हैसियत इन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। पाण खे कुझु बि न सम्झो। अंत व मालुक लिअबीक, तूं ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजी पीउ ऐं माउ जी मिल्कियत आहे। अॼु असांजो नौजवान पीउ खे थो चए त तूं मुंहिंजे लाइ कयो छा आहे, जेका मिल्कियत अथई उन मां अधु मूंखे लिखी ॾे। पीउ वीचारो रोई करे चए थो ही मां छा कयो जो मां घर में नांग पालियो, हिन को ही बेईमान न ॼमिया हा त भलो हो। सही थो चवां या ग़लति? फरमायो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु। पहिरें नंबर ते मां तव्हांखे पारत थो कयां इबादत मुंहिंजी कयो। ॿिए नंबर ते फरमायो बिल वालिदैनि इहसाना, ख़िदमत अबे अम्मा जी कयो। सुवाल थो पए त ॿिए नंबर ते रब पीउ माउ जी पारत छो कई आहे? उलमा उनजो नुक़्तो इहो ई लिखियो आहे, रब फरमायो मां बि अकेलो हां, मूंखे छॾींदो ॿियो अलाह कोन मिलंदो। अबो बि अकेलो अथव, बाबे खे छॾींदो ॿियो बाबो कोन मिलंदो। अमड़ बि अकेली अथव, अम्मा खे छॾींदो बि अम्मा कान मिलंदव। ज़ाल हिकिड़ी छॾव बि मिली वेंदव। पुटु हिकिड़ो वियो ॿियो पुटु ॼमी सघे थो। दोस्त हिकिड़ो बेवफ़ा थी वियो ॿियो दोस्त मिली सघे थो। उस्ताद हिकिड़ो मरी वियो ॿियो उस्ताद बि मिलंदो। मुर्शिद हिकिड़ो वियो ॿियो मुर्शिद मिली सघे थो। पर अल्लाह से फरमा पीउ मां अहिड़ा मोतीअ जा दाना जो ये विछड़ी आहे त क़यामत ताईं काइनात में अहिड़ा दाना कोन मिलंदव। वबिज़िल कुर्बा, रब फरमा पीउ माउ जी त पारत अथव, पर पीउ माउ जे माइटनि जी बि पारत अथव। अबे जो भाउ आहे, चाचो चाचे जो बि ईअं एतिराम कयो जीअं बाबे जो पिया कयो। चाचे जो औलाद सौट सौटनि खे बि भाइरनि वांगुरु सम्झो। वबिज़िल कुर्बा, अबे जी त पारत अथव, पर अबे जी भेण पुफी पुफीअ जो बि ख़्यालु कयो। पुफीअ जो औलाद पुफाट उन्हनि जो बि एतिराम कयो। वबिज़िल कुर्बा, रब फरमा अमर जी त पारत अथव, पर अमर जी भेण मासीअ जी बि पारत अथव। मासीअ खे बि ईअं सम्झो गोया कि हीअ बि मुंहिंजी अम्मा आहे। उनजो बि एॾो एतिराम कयो जेतिरो अमर जो पिया कयो। मासीअ जो औलाद मासात, अमर जा भाइर मामा, मामनि जो औलाद मारोट। कुरान तो फरमा वबिज़िल कुर्बा, पीउ माउ जी त पारत अथव, पर अबे अम्मा जे माइटनि जी बि पारत अथव। अॼु अबे अम्मा सां ई नथा ठहूं था, अबे अम्मा जा माइट केॾो वॾे में वॾा दुश्मन आहिनि चाचा मामा। ॿियनि सां पुॼी न सघो पोइ विड़ो चाचनि ऐं मामनि सां, सौटनि ऐं मासा सां, छो त ॿियनि सां पुॼी कोन था सघो न। हाणे घर में वेझा ई पोइ इन्हनि ते केस कयो, इन्हनि खे बदिरायो। बाबा ईअं न
और रिसालो उन में हिकिड़ी कहाणी पोइ पीउ पंहिंजे नंढड़े पुट खे चयो त हिकिड़ो नक्शो ठाहे ॾे स्कूल पढ़ंदो उनखे चई त घर जो नक्शो ठाहे ॾे हुन पने ते लीका कढी कमरा ठाहिया पोइ बाबे खे ॾेखारे पीउ चयसि पुट ही जेको वॾो कमरो आहे इहो कंहिंजो आहे चई बाबा इहो मुंहिंजो ऐं मुंहिंजी ज़ाल जो वरी हुनजे भरिसां ॿियो नंढो कमरो चई पुट ही कंहिंजो कमरो ठाहियो अथई चई बाबा इहो मुंहिंजे पुटनि मुंहिंजे न्याणियुनि जो वरी को नंढड़ो कमरो हो बोरची खाने जे भरिसां बाथरूम जे भरिसां ॿिनि खटुनि त पीउ चयसि पुट ही नंढड़ो कमरो कंहिंजो ठाहियो अथई चई बाबा इहो तुंहिंजो ऐं अम्मा जो हुन चयसि छो तो पंहिंजो कमरो वॾो ऐं मुंहिंजो ऐं माणे जो नंढो ठाहियो अथई चई बाबा तो जो ॾाॾे ऐं ॾाॾीअ जो कमरो नंढड़ो ठाहियो आहे उते बाथरूम जे भरिसां ॿिनि खटुनि जो ॾाॾे ऐं ॾाॾीअ जो कमरो तो ठाहियो आहे अम्मा थी चए त ही खंघारा था उछलाइनि खंघनि था मूंखे निंड नथी अचे तंहिंजे करे मां वॾो थींदुसि मुआरी ज़ाल बि एतिराज़ कंदी तंहिंजे करे तव्हां ॿिन्हिनि जो कमरो उते बाथरूम जे भरिसां उन ई वक़्तु इहो वञी पीउ मां जे पेरनि ते पियो अलाह जो वास्तो अथव हलो वॾे कमरे में वियो न त पुट असांजे लाइ बि साॻियो कमरो ठाहे जहिड़ी करणी थड़ी वई अबे अम्मा खे लठियूं एतिरियूं हणियो तेतिरियूं बर्दाश्त करे सघो गारियूं एतिरियूं जो जेतिरियूं बर्दाश्त करे सघो नफ़रत एतिरी कयो जेतिरी तव्हां बर्दाश्त करे सघो मां मौलाना दीनपुरी जी तकरीर ॿुधमि चई खानेवाल मां तकरीर करे मस्जिद मां ॿाहिरि निकितुसि ॾिठुमि त घिटी में हिकिड़ो नौजवान टंग हुनजी सुगल आहे रतो ई पूई पई थी वहे मखियुनि जा मण हुनजे मथां वेठा आहिनि जीअं मानारे जे मथां माखीअ जा मखा केर बि हुनजे वेझो कोन पियो अचे मूंखे ॾिठई चई मौली दीनपुरी तूं आहे मां चयो आओ चई मौली दीनपुरी हेॾे आहे पर नक ते हथ ॾेई आहे मतां मूं तोखे धप अचे मौला फरमाए पियो मां करी बीहोसांसि चई मौली दीनपुरी मां वॾो ज़मीनदार हुयुसि वॾो मुंहिंजो कारोबार हुयो वॾी ॻोठ में मुंहिंजी इज़त हुई मां शादी कयमि राति जो मुंहिंजी ज़ाल ऐं अम्मा जो जहिड़ो थी पियो मां जो घर वियुसि त ज़ाल जे करे वञी अम्मा खे चमाट हयमि मुंहिंजी अम्मा ज़मीन ते किरी पई रोई करे चई या अल्लाह हिन ज़िंदगी खां मूंखे मौत भलो आहे हीअ कहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी आहे चई मौलाना 3 ॾींहंनि खां बाद अम्मा वफ़ात करे वई अम्मा जो जनाज़ो मूंखे नसीब कोन थियो कब्रिस्तान ताईं बि मां कोन वञी सघियुसि पेर में ॻढ़ निकितो ज़मीन वई दुकान विया कारोबार वियो पछाड़ी में उहा निभागी ज़ाल बि तलाक वठी हली वई हाणे घिटी में पियो हां निधन करण वांगुर मखियुनि जा अंबार मुंहिंजे मथां वेठा आहिनि जीअं कुते खे टुकड़ो छिलाए ॾिबो आहे ईअं ॻोठ वारा कुते वांगुरु टुकड़ो छिलाए ॾींदा आहिनि मौली साहब ई जो कुझु ॾिसी थो इहे सभु अम्मा जी पिट ई पारातो आहे मौली दीनपुरी सॼो मुल्क घुमींदो मुसलमाननि खे वञी वाइज़ करे सम्झा त अबे अम्मा जी दुआ आबादी अथव अबे अम्मा जी बददुआ बर्बादी अथव बाबा हिन दुआऊं वठो शेख अब्दुर रहमान सदेस तकरीर पियो करे चइबो मां बचपन में ॾाढो ॾिंगो हुयुसि पोइ हिकु दफ़े मां पंहिंजे अम्मा खे एॾो तंग कयोमांसि जो अम्मा खे रोई ॾिनो रोई करे चई या अल्लाह जी करे हिन मुंहिंजे शरारती बच्चे खे बैतुल्ला जो इमाम करी त तोखां कहिड़ा पुछा करो अल्लाह अकबर चई मां तंग कर में हद करे छॾी अम्मा वारी दुआ कर में हद करे हिन साल असां हज ते वियासीं ख़ुतबो हज जो शेख सदेस पढ़ायो चई मुंहिंजो कमाल न आई अमर जी दुआ जो कमाल महिरबानी कयो कावड़ में बि औलाद खे पिटींदा न कयो कावड़ में बि चवंदा कयो अलाह कंदो तुंहिंजो मोह अछो थींदो कावड़ में बि चवंदा कयो अलाह कंदो तुंहिंजो वात साओ थींदो ईअं हिन जो पिटे करे वरी सुभाणे पाण वारो आहे हावे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ख़ुतबा दे फ़कीर में लिखियो आहे असांजे ॻोठ में हिकिड़ी औरत हूंदी चरी वार हुन जा खुलियल पोइ पाड़े जा ॿार हुनखे भितर हणनि
तंग कन। पोइ मूंखे अम्मा चयो पुट तूं हिनखे तंग न कंदो जा। मां चयो छो? चई पुट या माई असांजे ॻोठ में वॾी शरीफ़ औरत हुई, हसीन ऐं जमील, वॾी इज़त वारी। अल्लाह हिनखे हिकिड़ो पुटड़ो ॾिनो। पोइ पुट वॾो थी वियो। कॾहिं कॾहिं ॿार पंधु कंदा आहिनि, पोइ बि थञ पीअंदा। पोइ रांदि खेॾे वरी अचे माउ खे चए अम्मा मूंखे बुबो ॾे। वरी बुबो ॾिएसि, वरी रांदि खेॾे, वरी अची चए अम्मा मूंखे बुबो ॾे। त अमर तंग थी करे चएसि मरी बि नथो जो मुंहिंजी जान छुटे। अल्लाह अकबर। उहो नंढड़ो वॾो थियो, स्कूल में पहिरें नंबर ते, हाई स्कूल में पहिरें नंबर ते, उस्तादनि ऐं शागिर्दनि में वॾी उनजी सनत ऐं इज़त। वरी कारोबार शुरू कईं सभ खां पहिरें नंबर ते। हर को ॻोठ वारो पंहिंजे बच्चनि खे सम्झाईंदो हो त इहो बि तव्हां जहिड़ो आहे, केॾो महिनती बाअख़लाक़ आहे। चई पुट पोइ ने अम्मा पंहिंजे बच्ची जी लाइ रिश्ते जो बंदोबस्त कयो। शादी में अञा 3 ॾींहं हुजनि, इन जो हो नौजवान पुटड़ो घर में आयो। ओचितो अमर जी आॾो फर्श तां तिरकी पियो, मथो वञी दीवार सां लॻुसि, उते जो उते फटकी मरी वियो। या माई चढ़ी थी। महिरबानी कयो, एतिरो पिटियो, वरी सुभाणे रो न। उलमा खां पुछी ॾिसो 24 कलाकनि में हिकिड़ी घड़ी आहे, जेकर हुन घड़ी में अबे अम्मा जी ज़ुबान मां जेके लफ़्ज़ निकिरी आ ॼण तलवार वही वई। कावड़ में भी दुआ कयो, मन अल्लाह इनखे हिदायत करे। पिटियो न औलाद। बहरहाल मां आज पे कम त नेमत मिलेव त शुक्र कयो। नेमत मिलेव शुक्र कयो। अगे घोट जो निकाह थींदो, पोइ मस्जिद में वठी ईंदासीं, बाबा बरकातू नफ़िल नमाज़ पढ़। जंहिं निकाह खां पोइ बरकातू नफ़िल पढ़ियो उहे हथ त मथे खणनि। जंहिं नफ़िल पढ़ियो आहे निकाह खां पोइ, तो पढ़ियो बोली सघे? हा मां त पढ़ियो, मां हथ मथे। हाणे तो हे नफ़िल ई आहे। मौलाना सुल्तान अहमद जतोई कंडारे में तकरीर पिया कनि, दोहल वारो थो चवे लानत लानत लानत। तूतड़ वारो थो पुछा करे कहते कहते कहते। शरनाई वारो थो चवे घोट ते, कुआं ते, ससु ते, सहुरे ते, जेके ॼाणी आया सभु। हाणे शुक्र पियो थिए अदाई लानत जा वस्कारा पिया। तो बाबा इहा ना शुक्रिया। शादी हुई न थी। अनिकाहु मिन सुन्नती, नबी से फरमा निकाह मां मोहम्मद जी सुन्नत आहे। तो सुन्नत के सुन्नत तरीके सां अदा कयो, सुन्नत के शैतानी तरीके सां अदा न कयो। और हिकिड़ो दोस्त फोन पियो करे, साईं जोगी साहब भला मुहर्रम में निकाह जायज़ आहे या नाजायज़? मां जो कयां थो के चयो निकाह नाजायज़, चई केरु शादी नथो करे। मां जो मुहर्रम जे महीने में निकाह कंदो त 2 फ़ाइदा आख़िरत जा, हिकिड़ो फ़ाइदो दुनिया जो। आख़िरत जा फ़ाइदा कहिड़ा थींदा? छो त मुहर्रम जो महीनो बरकत वारो महीनो आहे। हिन महीने में जेकर कंहिंजो मौत थिए त मौत भी बरकत वारो। हिन महीने में कंहिंजो निकाह थिए त निकाह भी बरकत वारो। इहो फ़ाइदो आख़िरत जो। ॿिए नंबर ते हिकिड़ी मुर्दा सुन्नत ज़िंदा थी पवंदी, बिदत ख़त्म थी वेंदी। नबी से फरमा मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मियत शहीद। फरमायो जेको मुंहिंजे हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा कंदो उन ज़माने में, जंहिं ज़माने में मुंहिंजी उम्मत मुंहिंजी सुन्नत खे छॾे ॾिनो हुजे, उन वक़्त में जेको मुंहिंजे हिकिड़ी सुन्नत खे ज़िंदा कंदो, अल्लाह उनखे 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। बाबा मुहर्रम जे महीने में मुसलमान निकाह वारी सुन्नत छॾे ॾिनी, केर बि निकाह नथो करे। ही सॼी ज़िंदगी जॾहिं असांजे दोस्तनि वाइद ॿुधा, असांजा आलिम के मरी विया, के कुराड़ा थी विया, असांजा काकड़ा लही विया, अञा ताईं इन्हनि खे दीन सम्झ में न आयो आहे। चवंदा साईं मुहर्रम ऐं सफ़र में शादी थींदी त ज़ाल मुड़ुस ठहंदा ई कोन। हूअं त ठरिया ठहो, घोर पिया वञो हिक ॿिए ते। ये जेके खानपुर घोटकी में केस आहिनि,
माई थी जज खे चए तई मूंखे निभागो मुड़ुस न खपे, इन्हनि मुहर्रम में शादी कई जा। ये तो सब ज़ुल्हज जूं शादियूं यार बाबा, ये ग़लत रस्म छॾे जो रवाज। असां अहल सुन्नत वल जमात ऐं हिन महीने में जेकर शादी कंदव तो दुनिया जो फ़ाइदो इहो थींदो जो पैसा बची पवंदव। हूअं शादी हाल जो शामियाननि जो कनातुनि जो ₹1,00,000 हिन महीने में 25,000 में इंशाल्लाह कम थी वेंदव। छो तो सभु वांदा वेठा आहिनि, आहे यार के दुनिया जो फ़ाइदो। रस्मुनि रवाजनि खे छॾे हाणे त अहिड़ियूं गंदियूं रस्मूं निकिरी पयूं आहिनि। न्याणीअ जी शादी थिए हुनजे लाइ बि भत कार्ड न पिया ॾिजनि। भाउ पियो चए त मुंहिंजे भेण जी शादी आई, तव्हांखे दावत न। बाबा ख़ुशी कंदा आहिनि घोटे था, आहे या न? घोट हुन जा माइट ख़ुशी कनि छो त हुननि जो घर आबाद थो थिए। न्याणीअ जी ख़ुशी कजे, इहो त अकुल जे बि ख़िलाफ़ आहे। असां त ॾिठो आहे न्याणी वेचारी शादी कंदी आहे तो रोंदी आहे, अबो बि रोंदो आहे, अम्मा बि रोंदी आहे, भाइर भेनरूं पिया रोंदा आहिनि त असांजो घर ख़ाली थी वियो। ही त हिकिड़ो फितरी कानून आहे, रब जो हुकुम आहे। त अबे अम्मा लाइ केतिरो वक़्तु ज़िंदा न्याणी अॻो पोइ आबाद मुड़ुस जे घर खे कंदी। मुड़ुस हिन जो लिबास, हीअ मुड़ुस जो लिबास, बाक़ी ख़ुशी कजे या त हिकिड़ी बेहयाई आहे। असांखे इहा त हिंदुनि जी रस्म आहे, हिंदुनि जो रवाज आहे। असांजा बुज़ुर्ग चवंदा आहिनि त शादी जे मौक़े ते पा ताईं पोइ त न वठो, पर केरु हदियूं ऐं तोहफ़ो ॾिए उहो बि न वठो। शादी जी माना ख़ुशी आहे नी, ख़ुशीअ में सभु शरीक थियनि। हाणे असां कंहिंखे दावतनामो ॾियूं कार्ड त उहे त अफ़सोस कंदा मरी वियासीं, हाणे सुभाणे ₹1000 जुर्मानो ॾियणो पवंदो। पाड़े में ॿार थो ॼमे त असां मिस्त्री था मोकिलियूं, पताशा मिठाई, त मायूं मथे खे धक थियूं, हाय मरी वियासीं, हाणे लटनि जो वॻो ॾियणो पवंदो, ₹50-100 बि ॾियणा पवंदा। पर मां चवंदो आहियां पुटु ॼमे या पुट जी शादी हुजे त हदिया ऐं तोहफ़ा बि न वठो, ख़ुशीअ में सभिनी खे खारायो, जीअं ख़ुशीअ में सभु शरीक थियनि। असांजा हज़रत बेरवारा रहमतुल्लाह अलैह आख़िरी पुटु हज़रत अब्दुल्ला जी शादी कयूं। असांजा उस्ताद रशीद अहमद साहब खड़ा वारा वॾा आलिम हुया, पोइ लिफ़ाफ़े में ₹500 ॾिनो, साईं हदियो आहे। साईं नाराज़ थी विया, फरमायूं तो जहिड़ो मौलवी बि ईअं करे। फरमायूं अॼु मां कंहिंखां हदियो बि न वठंदुसि, अॼु मुंहिंजी ख़ुशी आहे, तव्हांजे खे ख़ुशी में सभु मुफ़्त में कयूं। अॼु रुपयो बि कंहिंखां वठिणो न आहे, पर हदियो ऐं तोहफ़े जी नीयत सां बि वठिणो ख़ुशी आहे। चङाई शादी थी थिए, वरी दावतनामा था मोकिलियो, हाणे जुर्मानो तव्हां भरियो, अॼु सुभाणे पुट जी शादी। रस्म रवाज छॾे ॾियो। औलिम वलऊ बिशाद दावत वलीमा कयो। नबी साईं फरमा मुफ़्त में मिटनि माइटनि पाड़े वारनि न्याणियुनि साईं खे खाराए छॾियो त शादी बि थी वेंदी, त मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत बि ज़िंदा थी। ख़ुसूसन न्याणी, असांजा केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग बि गुज़री चुका आहिनि जो न्याणीअ जी शादी कंदा हुआ त पतो बि कंहिंखे कोन पवंदो हो। छॾे ॾियो इहे रस्म। असां आल सुन्नत वल जमात, आल सुन्नत माना नबी जे तरीक़े ते हलणु, वल जमात माना नबी संजा साहब। साहबा खे छॾींदव या त काफ़िर थींदव, या त ज़ानी थींदव, या त फासिक ऐं फाजर थींदव। दलील आहे जेको साहबा खे छॾींदो या त काफ़िर थींदो, या त ज़ानी थींदो, या त फाजर ऐं फासिक थींदो। दलील आहे, तव्हांखे ख़बर आहे नबी साईं फजर जी सुन्नत पढ़ंदा हुआ। फजर जी सुन्नत पढ़ी पोइ साईं जन मस्जिद नबी में आराम कंदा। हतां हिकु साईं जन खे गहरी निंड अची वेंदी हुई, पोइ जंहिं महिल जमायत गॾु थी वेंदी हुई, हज़रत बिलाल साईं जन जे कदमनि मुबारकनि जे तरी मुबारक खे चुमी ॾेई करे उथारींदो हो, साईं जमायत पहुची वई आहे, हलो निमाज़ पढ़। अड़े बिलाल तुंहिंजा बख़्त भला, सदाईं पियो साईं जा कदम चुमे। पोइ साईं जन निंड में उथंदा, सिधो वञी मुसले ते बीहंदा। हाणे जेकर को मुस्लमान, को मुल्ला मौलवी, को ज़ाकिर ज़वार चवे बाबा असांखे सहाबा जी ज़रूरत कान्हे का, असां डायरेक्ट नबी साईं जी ताबेदारी कंदासीं,
नबी से निंड में उथंदा सिधो वञी मुसल्ले ते बीहंदा असां भी निंड में उथंदासीं वुज़ू कोन कंदासीं मां तव्हां खां पुछां थो इनखे फासिक ऐं फाजिर चवंदो या न अम्मा आशा साईं जन खां सुवाल कयो इहा ज़रूरत वरी रब अम्मा आशा खे ॾिनी अम्मा आशा साईं जन खे अर्ज़ु कयो मुंहिंजा साईं तव्हां पाण फरमायो आहे अन्नौम यनकुज़ुल वुज़ू निंड वुज़ूअ खे भञी छॾींदी आहे मुंहिंजा साईं तव्हां निंड कंदा हो पाण तव्हां फरमायो आहे त टेक ॾेई करे निंड कजे क्यारी भर सुम्ही करे निंड कजे पासे भर सुम्ही करे निंड कजे निंड वुज़ूअ खे भञी छॾींदी आहे अवां फजर जी सुन्नत पढ़ी निंड फरमाईंदा हो वरी बिलाल अची तव्हांखे उथारींदो आहे अवां वुज़ू कोन फरमाईंदा हो सिधो वञी मुसल्ले ते बीहंदा हो नबी साईं फरमाया या आशा तनामु ऐना या वला यनामु क़ल्बी आशा मुंहिंजूं अखियूं निंड कंदियूं पर मोहम्मद जी दिलि बेदार हूंदी आहे तव्हांखे मुंहिंजी ताबेदारी करणी आहे पर ईअं जीअं सहाबा पिया कनि सहाबा निंड कंदा त वुज़ू कंदा पोइ अची नमाज़ पढ़ंदा आहे या ग़लति थो चवां सहाबा खे छॾींदो फासिक ऐं फाजिर थींदो बाबा नबी साईं शादियूं घणियूं कयूं 9 बबानियूं हुयूं या 11 बबानियूं हुयूं हाणे जेकर को मुस्लमान चए बाबा नबी साईं 11 शादियूं कयूं आहिनि मां बि 11 शादियूं कंदुसि असांखे सहाबा जी कहिड़ी ज़रूरत आहे मां तव्हां खां पुछां थो इहो ज़ानी चइबो या न चइनि खां पोइ जेका ॿी शादी कई त सभु हराम थी वियूं या न जेके ॿार ॼमंदा सॼो नसुल हराम जो हाणे त असां मुस्लमाननि ॾाढो ज़ुल्म थी वियो आहे हिकिड़ो मुस्लमान घर में हिक ई मजलिस में ज़ाल खे 3 तलाकूं ॾेई आयो मूं वटि आयो मां चयोमांसि बाबा हराम थी वई त वरी इहो अल हदीसन ही डॉक्टर ज़ाकिर नाइक वरी उन वटि फतो उहे बि वरी ॾाढो ख़ुशि थिया अथनि शाबाश ॾाढो भलो कई जो ज़ाल खे हिक ई वक़्त में 3 तलाकूं ॾेई हली आहे त मां वेठो आहियां नी तोखे हलाल करे सवाइ गैर मुक़लिदन अहल हदीसन ऐं शीअनि जे के बि ईअं कोन थो चए त 3 तलाकूं हिक ई मजलिस में 1 तलाक 1,24,000 सहाबा जो इजमा आहे सवन जे तादाद में नबी साईं जा सहाबी उन्हनि जूं फतवाऊं हुन त 3 तलाकूं हिक ई मजलिस में ॾिनई त 3 पइजी इमाम अहमद इमाम मालिक इमाम शाफ़ई इमाम अबू हनीफ़ा 4 इमाम मां हिकिड़ो बि इमाम ईअं कोन थो चए त 3 तलाकूं हिकिड़ी तलाक सभु चवंदा त 3 तलाकूं हिक ई वक़्त में ॾिनई त 3 पइजी हिकिड़ो मज़हब आहे राफ़िज़ियत शीयत ऐं गैर मुक़लिदियत अहल हदीस उहे चवंदा शाबाश तो तमामु भलो कयो भली 100 तलाकूं हिकिड़े वक़्त में ॾीस तरह में कबो वरी ज़ुल्म इहो आहे जो हराम खे वरी हलाल पिया कनि क़ुर हदीस जा दलील ॾेई करे मां तव्हां खां पुछां थो जेको हलाल हराम खे हलाल सम्झे हलाल करे ॾे इहो मुस्लमान थियो केॾो ज़ुल्म थियो हल दुआ कयो अल्लाह रहम असां अहल सुन्नत वल जमात आहियूं असां नबी जे तरीक़े ते हलंदासीं नबी साईं जे सहाबा जे तरीक़े ते हलंदासीं मां तव्हां खां पुछां थो हज़रत उमर फारूक खे दीन जो दर्द हुयो या छा हज़रत उमर फारूक क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ हो हज़रत उमर फारूक जुमे जहिड़ी मस्जिद नबी में बीठो आहे ख़ुतबो थो ॾिए त जेकर मां क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ वञा जेकर मां पंहिंजी खिलाफ़त में हुकूमत में नाइंसाफ़ी कयां त तव्हां छा कंदव त हिकिड़ो बहराड़े जो बदू उथी बीठो तलवार म्यार मां कढई हज़रत उमर खे जंहिंजे करे तूं थोरो क़ुर ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ वे मां हिन तलवार जे नोक सां तोखे सिधो कंदुमि सचो सुभान हज़रत उमर फारूक जी अखियुनि मां ख़ुशी में पाणी अची वियो चई अल्लाह तुंहिंजी तारीफ़ आहे जेकर मुंहिंजे मुल्क में अहिड़ा माण्हू हूंदा त उमर कॾहिं बि क़ुर ऐं सुन्नत जी ख़िलाफ़ वर्जी नथो करे सघे मुल्क में नाइंसाफ़ी उमर कॾहिं बि नथो हज़रत उमर जो कंट्रोल एॾो हुयो छो त हुन पहिरियों कंट्रोल पाण ते कयो 1,24,000 सहाबा फ़ैसिलो कयो आहे त 3 तलाकूं हिकिड़े मजलिस में ॾिनई त 3 पइजी वेंदियूं
असां खां फतवा वठनि गप जा किला आहिनि मुस्लमान जेॾे फ़ाइदो थींदो ओॾा ई भॼंदा इहे ग़लति इहे न कंदा कयो बसि 3 तलाक़ूं हिकिड़े वक़्त में ॾिनई त बसि कमु लही हराम थी वई मुग़लस थी वई ॿीहर तकियो ई न वञे घणा वरी चवंदा मौलवी साहिब मच्छीअ जे ॿोड़ ते विढ़िया ऐं को वॾो झगड़ो थो रहियो मच्छीअ जे ॿोड़ ते विढ़ी पिया जॾहिं हलाल ॿिनि लफ़्ज़नि सां थी वञे या न ज़ाल हराम हुई तो चयो मूंखे क़बूल आहे हुन चयो मूंखे बि क़बूल आहे त हलाल थी वई की न ज़मीन जो जरेब 50,000 लख रुपए जो जरेब आहे तव्हां उते वञी लिखी था ॾियो त मां इहे फलाणे खे लिखी ॾियमि 2 अखर लिखी था ॾियो त हुनजो मालिक थी वियो की न मैं ऐं ठगी तव्हां विकिणो था ज़ुबान सां चओ था त मां तोखे ॾेई छॾियमि 2 शाहिद हुया ॿीहर तव्हां वापसि करे सघो था ज़ाल जी हैसियत ज़मीन जे जरेब जेतिरी बि न मैं ऐं ठगीअ जेतिरी बि न ॿकरीअ रिढ जेतिरी बि न तव्हांजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं पिया कयो हाय साहबा खे छॾींदो या त फ़ासिक़ ऐं फाजिर थींदो या ज़ानी थींदो या काफ़िर थींदो दलील आहे बाबा नबी साईं कलमो कीअं पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाहु इन्नी रसूलुल्लाह मां अल्लाह जो रसूल आहियां हाणे जेकॾहिं को मुस्लमान चए थो मां कलमो ईअं पढ़ंदुसि जीअं मोहम्मद मुस्तफ़ा पढ़ियो आहे साहब जी असांखे कहिड़ी ज़रूरत ला इलाहा इल्लल्लाह इन्नी रसूलुल्लाह मां तव्हां खां पुछां थो इहो काफ़िर चइबो या न मुस्लमानों असांखे कलमो बि ईअं पढ़णो आहे जीअं साहबा पढ़ियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जीअं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत उमर जीअं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हज़रत उस्मान हज़रत अली साईं हज़रत हसन साईं हज़रत हुसैन साईं कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हिकिड़ो बि को सहाबी आल बे सगुरो को इमाम ॿुधायो जंहिं कलमो पढ़ियो हुजे हली वलीला वसी रसूलुल्लाह खलीफतु बिला बाबा सहाबा खे छॾींदो कलमो बि नसीब न थी आल सुन्नत वल जमात हिनखे चइबो आहे जेके नबी जे तरीक़े ते सहाबा हुननि जो तरीक़ो पंहिंजो तव्हांजे करे सहाबा ख़ैरात कंदा फी सबीलिल्लाह न्याज़ उन्हनि वटि न हो न्याज़ उन्हनि वटि न हो तव्हांजे करे असां आल सुन्नत वल जमात असां न्याज़ न कंदा अॼु ख़ैरात आहे पाण बि खाऊं था तव्हांखे बि इंशाल्लाह खारायूं इन जो सवाब शोदा करबला जे रूहनि खे पहुचायूं न्याज़े हुसैन त नाजाइज़ पर न्याज़े अबू बकर बि असां न खाईंदासीं जेकॾहिं केरु चवे त ही न्याज़ अबू बकर जो आहे असां न खाईंदासीं असांजा मुस्लमान चवंदा मौलवी साहिब चांवर बि हराम थींदा आहिनि चणा पियल अथनि बकर जो गोश्त बाबा हराम असीं कंदा आहियूं हलाल हराम जो इख्तियार त नबीअ खे बि न आहे क़ुरान तो फरमाया या अय्युहन नबिय्यु लिम तुहर्रिमु मा अहल्लल्लाहु लक नबी साईं कसम खयो त मां माखी जो शरबत पीअंदुसि न पीअंदुसि अल्लाह साईं फरमाया मुंहिंजा सोना तूं दादलो बि आहीं तूं प्यारो बि आहीं सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन बि आहीं मां कॾहिं बि तुंहिंजे ज़ुबान खे जेको लफ़्ज़ निकितो उनखे वापसि मां कोन कयो आहे पर मुंहिंजा सोना ही तोखे कंहिं इख्तियार ॾिनो आहे जो मुंहिंजे हलाल कयल शइ खे तूं हराम करे इहो त मुंहिंजे हथ में आहे पोइ असांखे कहिड़ी ताक़त आहे जो असां हलाल खे हराम क़ुरान तो फरमा इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत बाबा असांजी जमायत पंहिंजी जेका ॻाल्हि सही हूंदी उहा जमायत खे ॿुधाइबी केरु नाराज़ न थी सम्झ सिंधी में चवंदा आहिनि हा उर्दू में चवंदा आहिनि अपने मसलक को न छोड़ो दूसरे के मसलक को छेड़ो नहीं असांजो मक़सदु कंहिं ते तिंज़ न आहे कंहिं ते तनक़ीद न आहे पर पंहिंजी जमायत खे पंहिंजी हक़ वारी ॻाल्हि ॿुधाई सही ॻाल्हि ॿुधाई हुननि वटि भली न्याज़ भले में भलो हुजे हुननि वटि भले में भलो बत न्याज़ आहे हू चवनि था हुननि जो अक़ीदो आहे पर असांखे त क़ुरान मनो कई इन्नमा हरम अलैकुमुल मैतत मुअल जानवर तव्हां ते हराम अथव
वदम सीर जो रत भी तव्हां ते हराम अथव। तंहिंजे करे जानवर खे को चार रगूं जेके आहिनि उहे कटिजी वञनि त उन जानवर खे फतकण जो कासाई एॾा ला हूंदा आहिनि छो त ईद जे ॾींहुं उनखे घणा जानवर सॼे चङा हूंदा आहिनि सॼो कटे छॾे सुक जड़ियूं बीठल। तंहिंजे करे जीअं जो कासाई चार रगूं कटे त जानवर खे छॾे करे कासाईअ खे ॿधोसि न त उहो ज़िद कंदो ॿियूं रगूं बि कटी जानवर खे फतकण जो हू पंहिंजा पसा पूरा करे जेको रत असुल आहे सीर वारो उहो निकिरी वञे ॿाहिरि। जेकॾहिं तव्हां सभु रगूं कटे छॾींदव जानवर खे फतकण ई न ॾींदव त पोइ सीर वारो रत जेको आहे गोश्त सां मिली वेंदो आहे पोइ गोश्त ख़राब बि जल्दी थींदो आहे हुन जूं बीमारियूं आहिनि तमामु ख़तरनाक। नबी साईं जे हर हुक्म में वॾी हिकमत आहे हुनखे फतकण जो त उहो रत निकिरे। अल्लाह साईं फरमा वदम सीर जो रत बि तव्हां ते हराम वलहमल खिंदीर खिंदीर जो गोश्त बि तव्हां ते हराम वा उहिल बिही लिगैरिल्लाह अल्लाह जे नाले खां सवा जेका ॿिए जे नाले ते थिए रब फरमा ईअं हराम अथव जीअं सूअर जो गोश्त हराम आहे। महिरबानी करे न खाई असां अहल सुन्नत वल जमाअत हुनखे चयो बाबा ठीकु किथे मिट माइट मिनतूं कंदा आहिनि छो त चाचा हिकिड़े पासे ॾे भाटिया ॿिए पासे ॾे मामा हिकिड़े पासे ॾे भाणेजा ॿिए पासे ॾे किथे त पीउ हेॾे बीठो आहे त पुट हेॾे बीठा आहिनि मिनतूं कंदा तव्हां त उन्हनि खे सौ सिधो चओ बाबा असां अहल सुन्नत वल जमाअत आहियूं असां वटि इहो हराम आहे असां न खाईंदासीं सौ सिधो उन्हनि खे चओ छा आहे हिजाब छो था कयो दीन में शर्म कबो आहे पर जेकॾहिं केरु ज़ोर भरे त माइट आहे त महिरबानी कयो या भत खीर वारी बकरी खे बि न खाराइजो मैं ऐं ढॻीअ खे बि इहा मानी न खाराइजो पर मां त चवंदो आहियां कुते खे बि इहा मानी न खाराइजो पूरे छॾिजो छो भला हर भरू कुते खे हराम करे अल्लाह हराम कयो आहे अल्लाह जे रसूल हराम कयो वला ताकुलू मिम्मा लम युज़कर इस्मुल्लाह अलैहि क़ुर तो फरमा चवंदे अल्लाह जो नालो न आहे उहा शइ न खाओ। ॻाल्हि सम्झ में अची वई की न केर बि एतिराज़ कयो त अल्लाह ते कयो एतिराज़ कयो त क़ुर ते कयो जंहिंखे एतिराज़ करिणो हुजे त उथी बीहे मथां पोइ वरी वात फाड़े दाऊं न करे त ॿिया चांवरनि खे हराम करे सम्झो कुझु दीन सम्झो असां अहल सुन्नत वल जमाअत आहियूं असां पंहिंजे मसइले खे पंहिंजे तरीक़े खे न छॾींदा पंहिंजे मसइलक खे मज़बूत पकड़ियो ॿिए जे मसइलक खे छेड़ियो न हुननि जी मर्ज़ी आहे जीअं वणनि थी कनि हुनखे सम्झायो तव्हांजो मसइलक अलॻि आहे असांजो मसइलक अलॻि हर शइ तव्हांजी जुदा असांजी जुदा आहे। अल्लाह साईं को दुआ अल्लाह ताला सभिनि खे हिदायत नसीब फरमाए वमा तौफीक अल्लाह सिद्दीक हैदर किताब घर शिकारपुर 03013293775